चेहरे जी खूबसूरती वधाईंदा आहिनि या उनखे ताज़ो रखंदा आहिनि। ही जीत जेके इंसान जी पिंबड़ियुनि में मौजूदु आहिनि, नेठि इन्हनि जो कमु छा आहे, अचो त ॼाणियूं था हिन वीडियो में। इंसान जे जिस्म में अहिड़ियूं केतिरियूं ई शयूं मौजूदु आहिनि जिन बाबति पाण खे ई ॼाण नाहे हूंदी, जीअं अव्हां जी पिंबड़ियुनि में मौजूदु ही जीवड़ा। इंसान जी अखियुनि जी पिंबड़ियुनि में नंढड़ा नंढड़ा जीवड़ा मौजूदु आहिनि जिन खे आम अखियुनि सां ॾिसणु मुमकिन नाहे। ही एतिरा नंढा हूंदा आहिनि जो हिननि खे ॾिसण लाइ माइक्रोस्कोप जी बि सभ खां सन्हड़े लेंस जी ज़रूरत पवंदी आहे। पिंबड़ियुनि में मौजूदु हिननि जीवड़नि खे माइट चयो वञे थो। माइट त घणा ई हूंदा आहिनि, इन लाइ हिननि खे फेस माइट चइजे थो। पर छा इहे नुक़सानकार बि आहिनि? जी न, बिल्कुल बि नुक़सानकार न आहिनि। ही आम जीत आहिनि जेके इंसान जी पिंबड़ियुनि में मौजूदु हूंदा आहिनि, पर हिननि जो अंग वधण सां इंसान जे चेहरे लाइ ख़तरनाक बि साबित थी सघनि था। हिननि जीवड़नि खे 4 पेर हूंदा आहिनि जिन जी मदद सां ही पिंबड़ियुनि खे सवलाई सां पकड़े सघनि था ऐं चुरपुर करे सघनि था। इहा ॻाल्हि ॼाणे अव्हां खे हैरानी थींदी त इहे माइट्स अव्हां जे चेहरे ते मौजूदु ख़राब ऐं मुअल सेल्स खे खाई वेंदा आहिनि। ही चेहरे ते मौजूदु थोरे सणभ खे बि खाईंदा आहिनि। यानी ईअं खणी चइजे त ही जीत असुल में कुदरती सफ़ाई सुथराई वारा जीत आहिनि। ही जीवड़ा राति जे वक़्तु निकिरनि था ऐं चुरपुर कनि था, पोइ चेहरे ते मौजूदु डेड सेल्स खे ख़तमु करण ऐं चेहरे जी चमड़ी खे ताज़ो करण में मदद कनि था। इहे कम जेके इंसान हथरादू शयुनि सां करण जी कोशिश कंदो आहे, इहे समूरा कम ही जीवड़ा राति जे वक़्तु करे बाद में पिंबड़ियुनि में लिकी वञनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।